अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो आहे। हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। JUI 27 आइनी तरमीम खे रद्द करे छॾियो। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त 27 आइनी तरमीम खां पोइ आज़ाद अदलिया जो तसवुर नाहे रहियो। हुकूमत अदलिया खे पंहिंजे चंबे में रखणु चाहे थी। अपोज़िशन खे नज़रअंदाज कयो वियो। हुकूमत वटि जाली अक्सरियत आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़ल रहमान वधीक चयो आहे त अवाम में हुकूमत जी मक़बूलियत तेज़ी सां घटिजी रही आहे। सभ खां पहिरियां बुनियादी मसइलनि खे ॾिसणु घुरिजे। 27 आइनी तरमीम सां न आइन में बहितरी ईंदी ऐं न ई अवाम जे मुफ़ादनि जी तक़ाज़ा पूरी थींदी। असां 27 तरमीम खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त इस्लामाबाद में अदालत जे पार्किंग में थियल धमाके जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में थी। मरकज़ी जवाबदार साजिदुल्लाह उर्फ शीना तहरीक तालिबान जो कारकुन रहियो आहे। साजिदुल्लाह अफ़गानिस्तान अंदर मुख़्तलिफ़ ट्रेनिंग कैंपस में दहशतगर्दी जी तरबियत हासिल कई। दहशतगर्दनि जो निशानो रावलपिंडी ऐं इस्लामाबाद हो। दहशतगर्दनि वॾो नुक़सान करणु पिए चाहियो, जंहिंमें नाकाम थिया। शुक्र आहे असां वॾे नुक़सान खां बची वियासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त जवाबदार साजिदुल्लाह उर्फ शीना आपघाती हमले आवारनि सां गॾु ख़ुदकशी जैकेट खणी आयो। साजिदुल्लाह ऐं दादुल्लाह ऐप ज़रिए हिक ॿिए सां राब्ते में हुआ। ॿिन्ही गॾिजी हमले जी रिथाबंदी कई। दादुल्लाह हिन वक़्तु अफ़गानिस्तान में मौजूद आहे। हमले जे 48 कलाकनि अंदरि 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पिशावर में FC हेडक्वार्टर ते आगवाती हमले जो केस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल। IG KPK ज़ुल्फ़कार हमीद चयो आहे त हमले जी जांच में अॻुभराई थी आहे। टई दहशतगर्द अफ़गान शहरी हुआ। FC हेडक्वार्टर ते हमलो कंदड़ टिनी दहशतगर्दनि जूं तस्वीरूं मिली वयूं आहिनि। फिंगरप्रिंट्स नादरा खे उमाणिया विया आहिनि। दहशतगर्दनि खे पनाह ॾींदड़ जी सुञाणप थी आहे। दहशतगर्दनि जे इस्तेमाल में आयल मोटरसाइकिल खे तहवील में वरितो वियो आहे। जांच कई पई वञे त दहशतगर्द कहिड़े रस्ते खां पिशावर में दाख़िल थिया। बनू में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त इंटेलिजेंस बुनियाद ते ख़ारजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस असराइती अंदाज़ में कार्रवाई कंदे दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे तबाह करे छॾियो। इलाइक़े में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ ख़ारजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। ओलह कश्मीर में भारत पारां इंसानी हक़नि जूं संगीन बंदकड़ियूं। ओलह कश्मीर में भारत पारां इंसानी हक़नि जूं संगीन बंदकड़ियूं। गॾियल क़ौमनि ॻणती ज़ाहिर करे छॾी। हिरासत दौरान तशद्दुद, शकी मौत ऐं नामुनासिब रवैयनि जी मज़म्मत। रिपोर्ट में चयो वियो आहे त पहलगाम वाक़े खां पोइ इंसानी हक़नि जी बंदकड़ी कई वई। इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं साफ़िन समेत 2800 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त दहशतगर्दी या के ॿिए शक में मुसलमान ख़ानदाननि जा घर ड्राहे पट कया विया। ओलह कश्मीर में इंसानी हक़नि जी सूरतहाल जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। पिशावर हाई कोर्ट वज़ीर आला KPK खे तलब करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ॿुधणी दौरान सुहेल आफ़रीदी जे वकील जलसे में कयल तक़रीर जो स्क्रिप्ट पढ़ी ॿुधायो। जस्टिस अरशद रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सख़्त एक्शन वठे त पोइ असां वटि अचो। अव्हां पंहिंजे लाइ मसइला पाण था पैदा कयो। अञा त इलेक्शन कमीशन वज़ीर आला खे नाअहल या कम खां नाहे रोकियो। वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त इलेक्शन कमीशन वज़ीर आला ख़िलाफ़ फौजदारी समेत का बि कार्रवाई करे सघे थी। माण्हू से बता ऐं महिमान नवाज़ अथई। माखी जहिड़ी तिरजी ॿोली कोयल जा आवाज़ अथई। मुंहिंजी सिंधू धरतीअ ते कुदरत जो बि राज़ अथई। जंहिंखे साओ लकुण हथ में, जंहिंखे सोनी मुंडी चीच में। मेरा टीवी जे सते सॼी सिंध में सकाफ़ती ॾियारी जूं तयारियूं शुरू। सियासी, समाजी, अदबी ऐं क़ौम परस्त दुरियूं सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। पढ़ो लिखो नशो छॾियो ऐं सिंध संवार जो उनवान हिट प्रोग्राम तरतीब ॾेई छॾिया। नएं दहिरे में सकाफ़ती ॾियारी जे हवाले सां मच कचहरी फ़नकारनि माण्हुनि खे जुमाए छॾियो। खॾड़े में सुघड़ कचहरी, सुघड़नि गुजारतूं सींगार ऐं भेत ॿुधाए दाद माणियो। हैदराबाद जे इस्माइल ॻोठ में सकाफ़ती मेड़ाको समें माण्हू शरीक। उस्मान शाह हुड़ी में भरिसां ॻोठ बख़्शण मीरजत में सकाफ़ती मच कचहरी रंग जुरकी पिया। कराची, सक्कर, लाड़काने, दादू, नवाबशाह, मीरपुर ख़ास समेत नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾियारी जूं तयारियूं जारी। अजरकनि, टोपिन समेत सकाफ़ती शयुनि जे विक्रे ऐं ख़रीदारी में इज़ाफ़ो। औरतूं ऐं ॿारहां बि क़ौमी काज जी तयारियुनि में अॻु भरा।